बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, जेके इंसान ज़िम्मेवारियूं निभाइण ॼाणींदा आहिनि न, असुल में सोचिजे त इंसानियत बि उन्हनि में हूंदी आहे। ज़ाल मुड़ुसनि जी ज़िम्मेवारी तॾहिं शुरू थींदी आहे जॾहिं उहो निकाह में ॿधिजी हिकिड़ो मुकमल घर थी वेंदा आहिनि, त तक़रीबन शादियूं घणियूं जेके आहिनि त नाकाम थी वेंदियूं आहिनि। उनजी हिकिड़ी वजह आहे त उहे हिक ॿिए खे जेके न सम्झंदा बि न आहिनि ऐं उहे ज़िम्मेवारियूं निभाइण न ॼाणींदा आहिनि। इहे काफ़ी मसइला हूंदा आहिनि। मुड़ुसु त वीचारो सॼो ॾींहुं कमाए थको टुटो अगरि घर थो अचे, घरवारीअ खे चए थो ॾाढो थकिजी पियो आहियां। अगरि घरवारी उनखे चवे त मां छा कयां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उनजी थकावट सां गॾु उनखे गुस्सो बि ईंदो। सॼो ॾींहुं ॿाहिरि कमाए थको टुटो अगरि घर थो अचे, पंहिंजे ॿारनि सां रांदि थो करे ऐं घरवारीअ खे चवे थो त ॾाढो थकिजी पियो आहियां, घरवारी उनखे चवे त मथे खे ज़ोर ॾियां, वाक़ई थकिजी पियो वञे, ॾींहुं बि गरम आहे, सॼो ॾींहुं तुंहिंजी महिनत बि आहे, तुंहिंजे लाइ का चांहि ठाहियां सुठी, त यकीन कयो त उनजी थकावट जेका आहे त उहा ख़तमु थी वेंदी। छो जो घरवारी इहे लफ़्ज़ इस्तेमालु करे पंहिंजे ज़िम्मेवारनि खे निभाए थी। ऐं सेम मुड़ुस जो बि इहो ई कमु आहे। घरवारी बि सॼो ॾींहुं घर में कमु करे महिनत करे, या ॿारनि जी डिलीवरी महिल उनखे का तकलीफ़ थिए, ऑपरेशन थिए, उन वक़्तु बि मुड़ुस जो सहारो हुजणु खपे पंहिंजी घरवारीअ सां। अगरि घरवारी बि ॿुधाए त मूंखे तकलीफ़ आहे, मूंखे जान में सूरु आहे, मूंखे मथे में सूरु आहे, मुड़ुस खे बि अहसासु हुजणु खपे त वाक़ई हिनखे तकलीफ़ हूंदी। मुड़ुस बि उनखे अहिड़े क़िस्म सां ई जवाबु ॾिए त अलाह ख़ैरु कंदो, अलाह वॾो आहे, तूं परेशान न थी, मां वेठो आहियां न। हालांकि उनखे तकलीफ़ रहंदी, पर मुड़ुस जी जेका उनखे आथत आहे न, मुड़ुसु चवंदो न त मां वेठो आहियां, यकीन कयो त घरवारीअ जे माना फटनि ते मरम लॻी वेंदो, उन में एनर्जी अची वेंदी, उहा पाण खे ताक़तवर महसूसु कंदी। ज़ाल चवंदी त मूंखे मुड़ुस जो कुल्लो आहे, इन जे करे काफ़ी घर जेके आहिनि न उहे बची वेंदा आहिनि, उन्हनि खे अहसासु हूंदो आहे। ऐं सदाईं हिक ॿिए ते नाराज़गियूं, सदाईं हिक ॿिए ते कावड़, हिकिड़ो ॻाल्हाए त ॿियो न सहे, ज़ाल ॻाल्हाए त मुड़ुसु न सहे, मुड़ुसु ॻाल्हाए त ज़ाल न सहे। इहे हालात ॿार ॾिसी 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 बि उन्हनि जे घर जो माहौल जेको आहे न, जॾहिं उन्हनि जा ॿार वॾा थींदा आहिनि, नियाणियूं वॾियूं थींदियूं आहिनि, त उहे बि पंहिंजे मुड़ुसनि सां वञी अहिड़ो बर्ताव रखंदियूं आहिनि। छो जो उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त घर हीअं हलंदो आहे। पुटु वॾो थियो, पुटु शादी कई, उहो बि पंहिंजे ज़ाल सां अहिड़ो ई बर्ताव रखंदो, छो जो उन जेको सबक़ु सिखियो घर मां त ओड़ो ई बर्ताव हलंदो। तव्हां ॾिसंदा हूंदव ड्रामनि में, फिल्मुनि में या रियल लाइफ में, त जेके ज़ाल मुड़ुस पाण में नाराज़ थींदा आहिनि त उहे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे कमरे ॾे मोकिलींदा आहिनि, ॿारनि जे साम्हूं मुंहमारी न कंदा आहिनि, ॿारनि जे साम्हूं को गार गंद या घटि वधि कोन ॻाल्हाईंदा आहिनि, का नाराज़गी न कंदा आहिनि, ॿारनि जे अॻियां उहो नॉर्मल जी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। ऐं पंहिंजे मुंहं सां जेको कुझु बि ॻाल्हाए वरी ॿारनि जे अॻियां सेठ थी वेंदा आहिनि। उहो इन जे करे जो उहे ज़िम्मेवारियूं निभाईंदा आहिनि, कावड़ हूंदी बि आहे, ज़ाल खे बि कावड़ ईंदी आहे, मुड़ुस खे बि, पर पंहिंजे ज़िम्मेवारनि खे निभाईंदा आहिनि, पंहिंजे नसुल खे ख़राबु न आहिनि कंदा। उहो सोचींदा आहिनि त अॻिते हिननि खे बि ज़िंदगी हलणी आहे, ईअं न थिए जो असांखे ॾिसी करे हिननि जो माहौल बि ख़राबु थिए। ज़ाल मुड़ुस जी ज़िंदगी हिकु ज़िम्मेवारी आहे। जॾहिं निकाह में ॿधिजी ॿई गॾु थी वेंदा आहिनि त उहो हिकिड़ो मुकमल ज़िंदगी जो हिकिड़ी स्टार्ट कंदा आहिनि ऐं हिकिड़ो अलॻि घर थी वेंदो आहे। हाणे उन्हनि जो कमु आहे हिन घर खे सुहिणो था ठाहिनि, मेरो था कनि, ख़राबु था कनि, ड्राइनि था, इहो उन्हनि जो कमु आहे। ॿिन्हिनि जी ज़िम्मेवारी आहे। मुड़ुस ते बि ज़िम्मेवारी आहे। काफ़ी जॻहियुनि ते ईअं हूंदो आहे त मुड़ुसु जेको आहे त काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं पंहिंजे फ़ाइदे वारियूं घरवारी खे ॿुधाईंदो आहे त ज़ाल ते इहे ज़िम्मेवारियूं आहिनि, ज़ाल ते इहे फ़र्ज़ु आहे, ज़ाल हीअं करणु खपे। पर सभु ज़िम्मेवारियूं, सभु फ़र्ज़ु ज़ाल ते न आहिनि। मुड़ुस ते बि ज़िम्मेवारियूं आहिनि, मुड़ुस ते बि हक़ आहिनि। अगरि ज़ाल खे निभाइण लाइ मुड़ुसु चवे थो त तव्हां ते इहे हक़ आहिनि, तव्हां निभायो, त मुड़ुस ते बि ज़िम्मेवारियूं आहिनि, उहे बि उन्हनि खे निभाइनि। अगरि ॿई काठीअ ते भञंदा त नुक़सानु थींदो। अगरि ॿई ज़िंदगीअ में नॉर्मल थी गुज़ारींदा, छो जो उन्हनि खे हलणो आहे, उन घर जो ॿ ख़ानदान आहिनि, ॿ नसुल आहिनि। अगरि हिकिड़े मां बि ग़लती थी त यकीन कयो त ॿिन्ही ख़ानदान ते दाग़ बि लॻी वेंदो ऐं ॿई ख़ानदान ज़िंदगी भर पेशेमान बि रहंदा। ज़ाल मुड़ुस जो रिश्तो टुटे थो, मुड़ुस खे थोरो कसु खाइणु खपे, छो जो मुड़ुसु मर्द आहे, बुर्दबार आहे।
उहा औरत आहे, चवंदा आहिनि त औरत खे खुड़ीअ में अकुलु आहे। इन जे करे मुड़ुस खे पंहिंजे घर हलाइण लाइ थोरी कसु खाइणु खपे। ज़ाल सां जंग आहे, को बॉर्डर जो जंग थो कोन्हे जो उते निभाए उनखे माना ताक़तवर थी ॾेखारे। हिकिड़ो सच थो ॿुधायांव, अगरि मुड़ुसु नॉर्मल रहंदो, मुड़ुसु पंहिंजी ज़िंदगी हलाइणु चाहींदो त हली वेंदो। अगरि काठीअ ते भञंदो, ज़ाल खे पंहिंजो पावर ताक़त ॾेखारींदो, हली हली इहो घरु रहंदो। ज़ाल खे तलाक थी वेंदी, कोर्ट वञे या पाण तलाक ॾे, त इन जो ज़मीर कीअं गवारा कंदो जो हिन जी ज़ाल सां को ॿियो वञी निकाह करे। पंहिंजे नंढे गुस्से खे हिकिड़ो वॾो पहाड़ बणाए पंहिंजे घर खे ठाहे थो, इन जो ज़मीर कीअं थो गवारा करे त जेको मुंहिंजी ज़िंदगीअ जो लाइफ पार्टनर आहे उहो कंहिं ॿिए सां वञी शादी करे, ॿिए सां वञी ख़ुशि थिए। इहे मर्दनि जी ईअं सम्झ ना अहली हूंदी। ऐं सेम ज़ाल खे बि ईअं करणु घुरिजे। अगरि मर्द आहे उहो कावड़ थो करे, उनजो हक़ु आहे, उहो ज़िंदगी जे सभिनी पहाड़नि खे मुंहुं मुड़ुसु थो ॾिए। अगरि मुड़ुसु कावड़ थो करे, नाराज़गी थो करे, कंहिं बि ॻाल्हि ते जज़्बाती थो थिए, ज़ाल खे फ़र्ज़ु आहे त उनखे बर्दाश्त करे। घर जी जंग आहे, को ॿाहिरियों माण्हू अची उन सां शोर कोन थो करे जो ज़ाल उहा जज़्बाती थी वञे। मुड़ुसु आहे, उनजे निकाह में आयल आहे, अगरि तलाक थी वञे त उहो मुड़ुसु बि वञी ॿी शादी कंदो। उन ज़ाल जी ज़मीर कीअं गवारा कंदी त उनजो मुड़ुसु वञी ॿी शादी करे, खणी हुनखे तलाक न बि ॾे। मुहबत में हिसा पइजी वेंदा। जेको 100% मुहबत पंहिंजी ज़ाल खे मिले, उन में 50% 70% वरी ॿी शादी जॾहिं कंदो त उनखे हिसो मिलंदो उन मुहबत में। पंहिंजे मुहबत जो हिसो औरत कीअं चाहींदी त मुंहिंजो मुड़ुसु ॿिए खे ॾे। मुड़ुसु जॾहिं शादी कंदो सदाईं इन शइ जा ताना ॾींदो त तूं सही हुजे हा त मां ॿी शादी छो कयां, हाणे मां तुंहिंजियूं ज़िमेवारियूं बि निभायां, हुन जूं ज़िमेवारियूं बि निभायां, हुन ॿारनि खे बि संभालियां, हिन ॿारनि खे बि संभालियां। हज़ार मसइला पैदा थी वेंदा। वजह छा आहे? असां सिर्फ़ु ज़िमेवारियूं जॾहिं निभाईंदासीं, असां ज़माने खे लोक खे ॿुधाईंदासीं त असां निकाह कयो आहे, असां हाणे असांजूं ज़िमेवारियूं हाणे स्टार्ट आहिनि। असां हिक ॿिए खे बर्दाश्त कंदासीं, असां हिक ॿिए सां सुहिणो थी ॻाल्हाईंदासीं। असांजे घर जो झेड़ो आहे, घर जी फशरी आहे, घर जी नाराज़गी आहे, असां सां को ॿाहिरियों धारियो कोर थो विड़े। चवंदा आहिनि त घर में को खॾो हुजे त घर जी ॿोहर ॿाहिरि न उछलाइजे। इन जे करे घर जा मसइला घर में पाण वेही हल थी सघनि था। ऐं जॾहिं बि हिकिड़ो तव्हांखे मैसेज ॾियणु थो चाहियां, जॾहिं बि तव्हां ज़ाल मुड़ुसनि जे विच में जज़्बाती थी वञो, तव्हां 10-15 मिंट सब्र कयो, तव्हांजो जेको गुस्सो आहे न उहो घटि थी वेंदो। जज़्बात में फ़ैसिलो न करे वियो त मूंखे हाणे हीअ करिणो आहे, मूंखे हीअ करिणो आहे। तव्हां ते हिकिड़ियूं ज़िमेवारियूं आहिनि, हिते मुहम्मदी तव्हां निकाह था कयो, एतिराम कयो निकाह जो। जॾहिं निकाह जो एतिराम करणु शुरू कंदव, यकीन कयो तव्हांजी ज़िंदगी जीअरे जन्नत थी पवंदी। ऐं माण्हू तव्हांखे ॾिसी दुनिया खे मिसाल ॾींदा त हीअ बि त ज़ाल मुड़ुसु आहिनि, कीअं था हलनि, हिननि में बि त फशरियूं थींदियूं आहिनि, पर हिक ॿिए खे बर्दाश्त था कनि, हिक ॿिए जो घर बचायूं वेठा आहिनि। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अगरि तव्हां मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजो चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे फॉलो कंदा, सब्सक्राइब कंदा, त जीअं मुंहिंजो अपलोड थियल हर वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। सदाईं गॾु, साथ सलामत, अल्लाह निगहबान।